अस्सलाम वालेकुम बतार साईं। वालेकुम सलाम। वियो। छा ॻाल्हि बतार साईं? तबियत ठीक है? अॼु ॾाढा उदास उदास पिया ॾिसण में अचो। हाँ, अॼु हूअ बेवफ़ा याद अची वई हुई। बतार साईं, हाणे फुलियार में फूकू ॾियण मां कहिड़ो फ़ाइदो? मुंहिंजी सलाह में विसारे छॾियोसि। हाँ, आसिया खे विसारण जी ॾाढी कोशिश कयां थो, पर नथी विसरे। हित अटकी पई आहे। छा कयां? हाँ भोतार साईं, दिल ते अख्तियार कंहिंजो आहे। तॾहिं त जलाल चंड चवंदो हो त दिल जी लॻे सा दिल खे ख़बर, हैड़े दिल दाहूं करे, छो तो मूंखां परे रहियो सुहिणा। कामिल खान, आसिया खां आसरो पलण जे लाइ सोणीअ खे अगवा कराए। मन मुंहिंजी दिल विंदरे, पर हुन खे बि अलाए कहिड़े नांग खाधो जो आख़िर ताईं ज़िद न छॾे वञी दुश्मन जा दर वसाई। हाँ भोतार साईं, जे दुश्मन जा दर वसाईं त खचो बि कहिड़ो खाधई। पंहिंजो घर तड़ विञाई, पंहिंजो पीउ माराई, ऐं आख़िर में अलाह साईं अलण खान वारो कमदार मथे में आईंसि। हाँ बोतार साईं, तुंहिंजूं पिटूं लॻी वई हुअसि। आख़िर आशिक़ बि अधु वली थींदा आहिनि। बाबा, मां ख़ुदा जो गुनाहगार बंदो आहे। मूंखे एतिरो मथे न चाढ़ियो जो कंध भर वञी हेठि किरां। ॿुधी पियो न? पर तव्हां ॾियो ख़बर, आसिया कंवल हिन जूए में किथे नज़र आई? न किथे ॾिसजे थी, न किथे ॿुधजे थी। लॻे थो त जू छॾे हली वई। राणा, आसिया मूंसां फिटाए हिन जूए में किथे थी रही सघे? हाँ भोतार साईं, तॾहिं त चवंदा आहिनि, जंहिं रईस बाउल खान सां फिटाई, उन जा हाणे तर जा वण वेरी थी वेंदा आहिनि। दानियाल साहब, केरु छा आहे इहो त ख़ुदा ई बहितर थो ॼाणे। असांजो त प्रोफेशन ई अहिड़ो आहे जो असां वटि चोर बि अचनि त साथ बि। वालेकुम अस्सलाम। छोड़ा ईअं कराची हलिया आहियो, ॿुधायो कोन को? रईस साहब, वियो प्लीज़। छॾियो सुणा साईं, मां तव्हांखां नाराज़ आहियां। तव्हांखे कराची घुमण जो एॾो शौक़ु हो त मूंखे चवां। मां इजलास में अचां वञा पियो, तव्हां मूंसां गॾु हलिया अचो। रईस, मां कराची घुमण न आई आहियां, रहण आई आहियां। रहण? छा मतिलब? हैदराबाद में कहिड़ी तकलीफ़ हुई? रईस, इहो तव्हां मूंखां पिया पुछो त हैदराबाद में मूंखे कहिड़ी तकलीफ़ हुई? हैरत आहे, छा तव्हांखे ख़बर न आहे त उन शहर में मूंसां कहिड़ी वेदन ऐं कहिड़ा ज़ुल्म थिया आहिनि? सुणा साईं, इहो त रब जो लिखियो। इंसान वीचारो छा थो करे सघे? इंसान त बेवस आहे। इंसान बेवस न आहे, इंसान वॾो ज़ालिम आहे, ख़ुदगर्ज़ आहे, मक्कार आहे, फ़रेबी आहे। ॿुधायो, तव्हां मुंहिंजे माउ पीउ ऐं भेण जे लाइ छा कयो? सुणा साईं, मूं तुंहिंजे लाइ छा न कयो? मूं तुंहिंजे लाइ बाउल खान ऐं भाउ अनवर। छॾियो हिन ॻाल्हि खे। मूं जेकी कुझु तव्हांजे लाइ कयो न, उहो हिकिड़ो ख़ुदा जे दफ़्तर में लिखियल आहे, ॿियो मुंहिंजे दिलि में आहे। हाणे छॾियो हिन ॻाल्हि खे। सामान खणो, मिठो खे चओ त सामान तव्हां छॾे, ऐं बंगलो साफ़ करण लाइ नौकरनि खे चई आयो आहियां, उन्हनि साफ़ करे छॾियो हूंदो। हलो दादी, मूंसां गॾु रहो। रईस, आसिया हाणे केॾो बि कोन वेंदी। आसिया हाणे हिते ई रहंदी, हिते। नौजवान, तूं विच में न ॻाल्हाए। तोखे ख़बर न आहे त मां केरु आहियां। केरु वरी केरु हूंदे? हूंदे के ग़रीब पोरे तुंहिंजे पोरे ते पल जदड़ को वॾेरो, ॿियो वरी केरु हूंदे? नौजवान, तुंहिंजे लाइ बहितर आहे त तूं हितां हलियो वञ, न त नुक़सान में वेंदे। रईस, दानियाल हितां किथे बि न वेंदो। बहितर आहे त तव्हां हितां हलिया वञो ऐं वरी कॾहिं भुलिजी बि हिते न अचो। मिठू, ओ मिठू। जी मैडम। रईस खे हेठि गाॾी ताईं छॾे अच। अचो रईस। आसिया कंवल,
जो सुठो न कयो अहिड़ी इबरतनाक सज़ा ॾींदोसीं जो तुंहिंजूं 7 पीढ़ियूं यादि रखंदियूं। हट वरी थी सोट ओ सोट सोट पानी तो प्यार है। सत्तर खिलंदी भी करे तो को हां ठरे ए चेहरे ते 12 पिया वजन नहीं बस। हां जड़ा मुंजो हां ठारे थई ना वरी छा कह मैं जो कुछ कम हो तो मु तो खा बख्शराए छडियो तो के मु केतरी मिनथू कयूं त रईस के च सजा के पुलिस का छड़ रहा है आई तू आई हिकड़े कने का बुधा बे कने का गढियो छडी सोटी थी सके तो तुंजी गाला हिकड़े कने का बुधा वरी हिन मा कढी छड्या ओ चरी मु रस के चयो आ रस चयो आ त कराची खा मोटी अचा त तुंजो सोटड़ो तो के चढ़ाई दिया सच्ची सच्ची न त बे पची हां तो खुश थी हम पिया पानी पिया तो को मुझे वहां टरे सोट तू केडो न सुठो आई ये वरी चमो बुधो कोने तू डाढो सुठो आई सुभान अल्लाह इते पंज जुमले ते कायम रह जा इन तो वरी फिरी न वनी सोट सच पूछ तो मुझे हां ठारे चडियो सब हां माने दी बाने दी खनिया त का खाओ साथ